हाँ बेबी ना ना पहुंचता तो ना आयूं रस्ते ते ही आयूं तू वो सब छट ना तू एक दफ़ो वो चो ना मूंखे प्लीज एक दफ़ो प्लीज एक दफ़ो चो ना आए हाय आई लव यू सो मच अरे बियर बा साइड में खण सलाम साहब लाइसेंस है ना लाइसेंस गाड़ी में क्या है? सामान है साहब वो क्रॉकरी रहता ना ग्लास प्लेट चम्मच वो सब है साहब नीचे उतर। उतरने का ही तो दिक्कत है देखा? साहब बस क्या कोई भरोसा नहीं है क्या हम पे तू क्या मेरा रिश्तेदार लगता है जो मैं तेरे पे भरोसा करूंगा? चल 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 छोड़ो ना साहब अभी चल चल जल्दी चल खोल जल्दी। साहब क्रॉकरी है साहब अभी क्या अभी झूठ थोड़ी बोलूंगा दाढ़े खोल। चमाइला ये कौन सा क्रॉकरी रे? हाँ ये फोटो लेता आवड़े मतलब ये कटलरी कौन सा है रे? इसमें चाय पत्ती शक्कर कैसे डालते रे? ये समझ में नहीं आ रहा है। तू समझा ना मेरे को ये चाय कैसे बनाते केटली में बता। मजाक कर रहे हो क्या साहब अभी छोड़ो ना मजाक मैं कर रहा हूं। दारू का लाइसेंस है? लाइसेंस तो नहीं है साहब लेकिन गाड़ी किसका है आपको मालूम है क्या? किसका? गोल्डी भाई का। किसका? गोल्डी भाई का। चमाइला अब ये गाड़ी 1 इंच भी नहीं हिलने वाला। लगा फोन अपने बाप को और बोल उसके बाप ने गाड़ी पकड़ी है। लगा फोन। साहब मैं क्या बोलता हूँ बात को थोड़ा समझो साहब। देखो गोल्डी भाई यहाँ आ जाएंगे ना तो दिक्कत हो जाएगी साहब। उसके लिए नहीं आपके लिए साहब। देखो मैं अभी भी बोल रहा हूँ कुछ ले दे के ना तो खे गाल समझ में नतीजे। फोन लगाए पंजे पीखे। सिंधी अरे तो सिंधी आयो तो एडी देर खां ॻाल्हायो छो न पिया पंहिंजी ॿोली आहे न ॻाल्हाइणु खपे न साहब वधंदी कीअं ॿुधायो हिकु मिंट हेलो हाँ बेबी बिज़ी न त दोस्तनि सां चांहि पियो पियां घर में रोटी छा ठाहियां पनीर खाऊं पनीर चिली था खाऊं तो खे गाल समझ में नतीजे। फोन लगाए पंजे पीखे। सर लगी तो तव्हां हिते नया आयो तव्हांखे ख़बर ना है सर गोल्डी भाई केरु आहे? गोल्डी भाई जी गाड़ी अगर 1 मिंट खां वधीक किथे भी बीहंदी आहे न सर तो गोल्डी भाई 5 मिंटे में स्पॉट ते पुठियां ॾिसो गोल्डी भाई। इंस्पेक्टर भटीजा ऑन ड्यूटी। क्या बात है।
तव्हांजी ड्यूटी के मां सलाम तो क्या ए सल्यूट करो रे ये उस समय भी केरे ईमानदारी से त कम कयो असां जूं गाड़ियूं पकड़ियो असां जूं पर बदले में मिलंदो छा आहे मेडल तव्हां जहिड़नि ऑफिसर्स खे स्पेशल ट्रीट मिलणु खपे 20 years old, made in France. Special officer, special treat. हर महीने तो के लिफाफो भी पहुंची वेंदो ऐं तुंहिंजा ॿार गांधी चौक जे पासे वारे स्कूल में पढ़ंदा आहिनि न कोई सुठे स्कूल में एडमिशन कराए हाँ ॿुधाए ॿियो छा खपे 20 years हाँ मांगी हूंदी न हाँ हिक ई ॿियो बि खपे अहिड़ी 10 बोतलूं मां ख़रीद करे सघंदो आहियां पर तूं मुंहिंजी ईमानदारी ख़रीद कोन सघंदे ऐं तुंहिंजे मथां 3 प्लॉटनि जा केस बि हलनि था न ऐं ओ रेप जो केस छोकिरी अञा ताईं गुम आहे न छोकिरी काथे गुम थी वई आहे न माना काथे गोल्डी अरे क्या सोच रहे हो तुम लोग जाओ कोई और नौकरी ढूंढो गोल्डी से अभी कुछ नहीं होने वाला जाओ 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 है तू ॾिस पुट पनीर खाइण थी न ॿियो कुझु ॻोल्हे वठ न त ईअं रहिजी भतीजा तोखे ख़बर आहे अॼु खां 8 साल पहिरियों मां दारू पीअण वेठो हुयो पीअंदे पीअंदे दारू ख़तम वठण वियमि त ड्राई डे पोइ बस मां पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ठाहे छॾियो कि कोई बि बेवड़ो बिना दारू जे न वेहंदो ऐं भतीजा हिन रास्ते ते 5 चकनाका आहिनि 4 नाकनि ते कंहिंजी हिम्मत न थी मूंखे रोकण जी छोकी 5 नाको मुंहिंजो आहे ऐं हिन नाके मां तूं गाॾी 1 इंच बि न कढी सघंदे हिकु जय हिंद सर हाँ सर गोल्डी जी गाड़ी है हाँ सर मां ही पकड़ी है सर विदाउट लाइसेंस सर लाइसेंस बट सर यस सर सॉरी सर जय हिंद सर लगे तो ड्यूटी ते प्रेशर वधी वियो आहे गोल्डी प्रेशर मुंहिंजो न तुंहिंजो वधंदो अॼु तूं तां गाॾी खणी वेंदे पर मुंहिंजे मन में तोखे जेल में विझण जो इरादो न खणी सघंदे भतीजा मिनिस्टर के इलेक्शन जा सॼा पैसा मां ॾिना आहिनि लॻाए वटि ज़ोर जेतिरो खपई ऐं तुंहिंजे हिस्से जा बि मथे ॾियणा पिया ऐं व्यवहार मने व्यवहार अब सब कुछ समेट और गाड़ी जाने दे हल्दीपुर हाँ बेबी हाँ हाँ आई लव यू सो मच